आदम बी सेक्शन थाने जे हद में फौजी मोड़ स्टॉप ते मंशियात सफ़ीना जी इतला ते जाम नवाज़ अली थाने जे हलकारन मंजूर मंगहार ऐं राणा राहील जिन खे टंडो आदम में मंशियात तां भत्तो वसूल करण लाइ टंडो आदम में रखियो वियो आहे। काल्ह मंशियात सफ़ीना अचण जी इतला ते ॿई अहलकार फौजी मोड़ पहुता, जिते उन्हनि मंशियात फरोशन सां मंशियात जी डील करण जी कोशिश कई, जंहिं ते मंशियात फरोशन पारां मुबैना तौर ते खेनि चयो वियो त असां हेठि खां मथे ताईं माल ॾियूं पिया, पोइ भत्तो छा जो ॾियूं, जंहिं ते पुलिस अहलकारनि जी मंशियात फरोशन सां मुंहमारी थी पई ऐं ॿिन्ही धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान मंशियात फरोशन पारां जाम नवाज़ अली थाने जे अहलकारनि ते लतुनि मुकनि जा वसकारा करे छॾिया। पुलिस अहलकार मंशियात फरोशन खे मिनथूं कंदा रहिया, हुन सां गॾु माण्हुनि खे चवंदा रहिया त असांखे छॾायो। झेड़े खां पोइ पुलिस हिकु मंशियात फरोश इम्तियाज़ ख़ासकेली खे गिरफ़्तार करे बी सेक्शन थाणे ते केस दाख़िल करे वरितो आहे।